मूंखे मिली वॾा लक़ब ॾेई कुर्सीअ ते विहारो आहे सम्झ। बाक़ी मुंहिंजो हींअर वक़्तु तकरीर करण जो न आहे। मुंहिंजी उमिरि 80 खे वेझी आहे। मुंहिंजो ॾंद हिकिड़ो बि कोन्हे जो आखियां कुर्ते खां। टंग मुंहिंजी वढल आहे, ॿांह मुंहिंजी भॻल आहे, अखियुनि जी ऑपरेशन थियल आहे सम्झ। हलां हेॾां थो त वञा हेॾां थो। 350 400 मूंखे शुगर आहे। हाणे डॉक्टरनि जो मशवरो इहो आहे त मोदी साहब हिकिड़ी जॻह ते वही आराम कयो। हाणे आउं तकिड़ जो लाइक़ु थियसि कोन थियसि, पर हिते अचूं था दोस्तनि जे सॾ ते हाज़िरी भरण था अचूं। जेकॾहिं कुझु न ॻाल्हाए सघूं त बि दुआ था कयूं। सम्झ में आई? बाक़ी जेके लक़ब ॿुधो विया सम्झ, अल्लामा मौलाना शेखुल हदीस फलाना फलाना फलाना, कागज़ फुटियो वञे पर हज़रत फुटे नथो। इहो मौजूदु ज़माने हज़रत उमर जो नालो कीअं वठंदा आहियो साईं? हज़रत उमर जो नालो कहिड़ो? हज़रत उमर बिन ख़त्ताब रज़ियल्लाहु अन्हु, हज़रत अबू बकर सिद्दीक़। उते त ईअं कोन चवंदा आहियूं हज़रत अल्लामा मौलाना शेखुल हदीस व तफ़सीर रफ़ीक़ रसूल हज़रत उमर बिन ख़त्ताब। इहे नाला वठंदा आहियो? कुझु मुख़्तसिर ऐं सादा नाला। असीं अहिड़े ज़माने में रहूं था जंहिं ज़माने में छॾी नुमाइश आहे, इल्मु निकिरी वियो। नमाज़ जे दौर में रहूं था। इल्मु जॾहिं हो तॾहिं लक़ब कोन हुआ। जॾहिं लक़बनि जी बमबारी थी त इल्मु अलाह खणी वियो। हिकिड़े भाई जी ॼाण ॻाल्हि ॿुधाए, सॼी राति भाई खे कई, हा वञे थो कोठ, पैसा बि जाम मिलिया, निंड अची खई, चई अॼु राति होटल में सुम्हंदुसि। 2 बजे खां पोइ जलसो ख़तमु थियो। होटल जे दरवाज़े ते आयो, बैरो निकिरी आयो कि केरु आहीं? चई हज़रत अल्लामा शेखुल हदीस व शेखुल तफ़सीर मौलाना फलाना। चइबा ॻाल्हि ॿुध पची आहे, होटल में एतिरियूं खटूं कोन्हे, होटल में हिकिड़ी खट आहे। हुन सम्झो ॿाहिरि त हज़रत जुदा आहे, अल्लामा जुदा आहे, शेखुल हदीस जुदा आहे, शेखुल क़ुरान जुदा आहे। ॾिसी 8-10 महिमान की मुंहिंजे होटल में एतिरो खटो कोन्हे। सो अॼु सॼी इहा ॻाल्हि थी वई। आखां ऐं मामूली ॻाल्हियूं थो पुछां। पहिरीं ॻाल्हि इहा थो पुछां त अमीर जेके बि वेठा आहियो तंहिंखे पतो आहे त पंहिंजे मज़हब जो नालो छा आहे? हा ॻाल्हायो, कहिड़ो मज़हब जो नालो आहे? मज़हब जी माना छा आहे? ॿुधाए मोदी साहिब, तूं ॿुधाए। पंहिंजो मज़हब इस्लाम आहे। मज़हब जी माना छा आहे? अचे थी? चङो नथी अचे, ठहियो रख ॻाल्हि दिलि में। इस्लाम जी माना छा आहे? पंहिंजो मज़हब इस्लाम। ऐं सभु नौजवान वेठा आहियो, सभु कंहिंजे हथ में मोबाइल आहे, 20 आलमनि जूं तकरीरूं भरल आहिनि, 100 गाना वटाई। पर एतिरो मूंखे ॿुधायो त जंहिं मज़हब जा तव्हां पोइ लॻायो उहो मज़हब इस्लाम आहे। ऐं ॿुधाए इस्लाम जी माना छा आहे? जंहिंखे अचे हा त मथे करे इल्मु त एतिरो आहे। जंहिं मज़हब असांजो तंहिंजी माना ई असांखे नथी अचे। ऐं ॾाढी कुल्हा परे रहिया, ही मोदी साहिबु ॾाढी वारो वेठो। हज़रत साहिब इस्लाम जी माना छा आहे? हा मञण त इस्लाम जी माना कोन्हे, मञण त ईमान जी माना आहे। मञण त आहे ईमान जी माना। त
तोखे ॿुधाईंदो इस्लाम जी माना आहे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे अॻियां पंहिंजो कंधु झुकाए छॾणु पंहिंजी मार रसूल जे हथ में ॾियणु त जेॾां छिकींदे तेॾां हलंदुसि अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जे हुकुम जे अॻियां मर्दा छा कंधु झुकाए छॾणु पंहिंजी मार रसूल जे हथ में ॾियणु त जेॾां छिकींदे तेॾां हलंदुसि हाणे हिकिड़ो मिंट कंधे हेठि करे सोचियो त इहा इस्लाम जी माना असां में आहे असां अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल